यकीनन मतलब करबला जो ॾेख थी ॾे ऐं सिंध में जेके ज़ुल्म सितम थियनि था तक़रीबन तव्हां ॾिसो पीर मीर सरदार भोतार उन्हनि जे हथारो सिंध जेका सम्झो त तबाह थियण जे किनारे ते आहे। असां सिंध जी जे लाइ जदोजहद कयूं था, अमन जे लाइ जदोजहद कयूं था। सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ 6 सालनि खां असांजी मुसलसल स्ट्रगल आहे। हीउ जेको वाक़ियो आहे हीउ इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। को इंसान अहिड़ो वाक़ियो नथो करे सघे। हीउ फ़क़ति इन जे करे वाक़िया अहिड़ा रूनमा थियनि था त हिते लाक़ानूनियत आहे जेका हिते इंसाफ़ फौरी नथो मिले। इन जे करे हीउ वाक़िया रूनमा थियनि था छो त कातिलनि खे ज़ालिमनि खे इन्हनि वैशियुनि खे कंहिं शइ जो ड्रिज न आहे। अगर कानून फौरी तौर ते अॻियां अची पंहिंजो किरदारु अदा करे, अदालतूं पंहिंजो किरदारु अदा कनि त इन ते ओवरकम करे सघिजे थो, कंट्रोल करे सघिजे थो। असांखे उमेदु आहे जुडिशरी मां, छो त मज़लूमनि जो हिकिड़ो आसिरो अदलिया आहे ऐं अदालतुनि जे आसिरे हलूं था, पर हिते फौरी तौर इंसाफ़ थियण जी सख़्तु ज़रूरत आहे। सिंध जी अवाम खे बि इहा गुज़ारिश आहे। ॿियो जान मोहम्मद महर जो जेको वाक़ियो थियो आहे इलाही ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे। समूरी सिंध इन ते सरापा एहतिजाज आहे। जान मोहम्मद महर बहितरीनु शख़्सियत हुआ। उन वाक़िए जे पोइ ते बि मूंखे हिकिड़ा वॾा हथ नज़र था अचनि ऐं उहो वाक़ियो बि सोचियल सम्झियल साज़िश आहे जंहिंखे पर्सनल एनिमिटी शो कयो थो वञे, पर प्रॉपर इन्वेस्टिगेशन न थी आहे उन वाक़िए जी। अञा ताईं पुलिस हतमी रिपोर्ट पेश न करे सघी आहे। त जान मोहम्मद महर सां अगरि ख़ुदा न ख़ास्ता इंसाफ़ नथो थिए त मुंहिंजे ख़्याल हिते जेके बि वर्किंग जर्नलिस्ट आहिनि, जेके बि सहाफ़ी आहिनि, उन्हनि जे लाइ इहो खुलियल पैगाम आहे, उन्हनि जे लाइ रेड फ्लैग आहे त तव्हां हक़ सच सां गॾु न बीहो। सभिनीनि सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजी इहा गुज़ारिश आहे। ऐं जेका निगरान सिंध गवर्नमेंट आहे उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त इंसानी जेके हक़ आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ कयो वञे, इंसाननि जी जाननि जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं असां जेतिरो किरदारु अदा करे सघूं था इंशाअल्लाह कंदासीं। बीइंग अ डॉटर ऑफ सिंध मुंहिंजो इहो फ़र्ज़ु मूं सम्झो त मां ताज़ियतुनि ते निकिरां। सिंध सां मां ताज़ियत करणु पहुती आहियां ऐं सिंध जी आवाम जी बि शुक्रगुज़ार आहियां जिन जे तरफ़ खां मूंखे मोहबत मिले थी, जेके हर चौक ते चौराहे ते इस्तक़बाल करण जे लाइ बीठा आहिनि। सो इंशाअल्लाह गॾिजी करे हीअ जदोजहद कंदासीं ऐं इंसाफ़ जेको मज़लूमनि जो हक़ आहे इहो विड़ी बि वठंदा। सिंध में हिकिड़ी वॾी चेंज आई आहे। सिंध में हिकिड़ी अवेयरनेस पैदा थी आहे। माण्हू बाग़ी थी करे रोडनि ते निकिता आहिनि, सरदारी निज़ाम खे मुकमल रिजेक्ट करे चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह मां इहा उमेदु रखां थी त हिन में वॾो चेंज ईंदो ऐं असां तेसि ताईं इहा स्ट्रगल इहा जदोजहद जारी रखंदासीं जेसि ताईं सरदारी निज़ाम खे मुकमल नाकारा नथा करे सघूं। ऐं मूंखे उमेदु आहे जुडिशरी में ख़ुदा जी ज़ात में ॿियो वॾी में वॾी जेका उमेदु आहे उहा पंहिंजी जदोजहद ते असांखे यकीन आहे त अगरि सिंध जदोजहद कंदी, सिंध जी आवाम जदोजहद कंदी, पंहिंजे हक़नि लाइ तव्हां रोडनि ते निकिरी पओ। को मीर पीर भोतार वॾेरो सरदार तव्हां वटि हली अचे तव्हां हुन खां सवाल कयो। पंहिंजे हक़ लाइ जॾहिं तव्हां ॻाल्हाइणु सिखी वियो, तव्हां सवाल करणु सिखी वियो न त हिननि जी ज़रूरत न आहे त तव्हांखे हथु लाहे सघनि। हीअ मीर पीर सरदार भाड़िया आहिनि, हीअ कॾहिं बि सिंध जी आवाम सां मुक़ाबिलो नथा करे सघनि। सो सभिनि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हिकु आवाज़ थी करे बीह रहो ऐं सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु मुसलसल जदोजहद करण जी ज़रूरत आहे जेका हिनमहिल शुरू थी चुकी आहे। इन चिणग खे हिकिड़ी बाहि भड़काए छॾियो ऐं सरदारनि खे उन्हनि जी असलियत ॾेखारियो।